पीरा मुंहिंजो पीर आ इलियास क़ादरी, पीरा मुंहिंजो पीर आ इलियास क़ादरी। लाड़काने शहर में खजी वारी मस्जिद मदीना नालो हुयो, मदीना मस्जिद। उन मस्जिद में वयमि, उते जॾहिं फैज़ान सुन्नत मां उर्दू में दर्स ॾिनो त उते कुझु वॾी उमिरि जा बुज़ुर्ग बि हुया, वॾी उमिरि वारा। उन्हनि चयो साईं असांखे उर्दू एतिरी सम्झ में नथी अचे, सिंधी में तव्हां दर्स ॾियो। अल्लाह अल्लाह अल्लाह। त पोइ मूं इस्लामाबाद खे चयो, बाद में अची ऐं मां कुझु पैसनि जी कापी वरिती ऐं पोइ रोज़ाना 2 सफ़ा लिखी करे इस्लामाबाद खे चेक कराए उनखे उते अल्हम्दुलिल्लाह ट्रांसलेशन डिपार्टमेंट ओॾी महिल शुरू थी वियो। ट्रांसलेशन जी बाद में ख़बर पई त हिंद में ऐं बंगाली वारनि बि कुझु शुरू कयो हुयो, लेकिन सिंधी फैज़ान सुन्नत जो उतां बाद में अल्हम्दुलिल्लाह जॾहिं मां यूनिवर्सिटी आयुसि हिते कराची में, त पोइ अल्हम्दुलिल्लाह सिंधी जो बाक़ाइदा प्रोजेक्ट अल्लाह जी रहमत सां। हींअर त माशाअल्लाह ट्रांसलेशन डिपार्टमेंट तर्जुमा क़ुरान, कंजुल इरफान शरीफ, कंजुल ईमान त पहिरीं थी चुको माशाअल्लाह, कंजुल इरफान शरीफ अल्हम्दुलिल्लाह सिंधी में अची चुको अल्लाह जी रहमत सां माशाअल्लाह। क़ुरान करीम अल्लाह तबारक तआला जो जेको अज़ीम किताब आहे, किताबुल्लाह आहे, ऐं उनजो जेको तर्जुमो आहे दुनिया जी मुख़्तलिफ़ ज़बानुनि में आहे अल्हम्दुलिल्लाह, लेकिन सिंधी ज़बान में बि पंहिंजी जॻह ते हुयो। लेकिन जेको मोहब्बत इश्क जेको तर्जुमो कंज़ुल ईमान आला हज़रत इमाम अहमद रज़ा जे तर्जुमे कंज़ुल ईमान कयो। ऐं सची ॻाल्हि आहे, असां नंढी उमिरि में बि अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहू जे ज़रिए कंज़ुल ईमान जो बार बार तर्जुमे जो ॿुधंदासीं। ऐं उन खां पोइ हाणे ख़ुशी जी ॻाल्हि आहे त कंज़ुल ईमान ऐं कंज़ुल इरफान इहे ॿई सिंधी ज़बान में बि अल्हम्दुलिल्लाह शाया थी चुका। हिते मुंहिंजे ज़हन में त नाज़रीन खे किथे ग़लतफ़हमी न थी वञे त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सिंधी ॿोली उहा मुबारक ॿोली आहे। चयो वञे थो त हिस्टोरिकली क़ुरान करीम जो दुनिया में सभिनी खां पहिरियों तर्जुमो सिंधी ज़बान में थियो अल्लाह तबारक व तआला अज़्ज़ व जल जी रहमत सां। ऐं माशा अल्लाह अज़्ज़ व जल वक़्तन फ़वक़्तन उलमाए हक़ा, उलमाए अहले सुन्नत अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हिन जो तर्जुमो फरमाईंदा रहिया। पोइ सैयदी आला हज़रत अज़ीमुल बरकत अज़ीमुल मर्तबत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि तआला अलैहि जेके इमाम अहले सुन्नत आहिनि ऐं 14हीं सदीअ जा मुजद्दिद आहिनि, साईं जो जेको तर्जुमा क़ुरान आहे अल्हम्दुलिल्लाह हू पंहिंजी मिसाल पाण आहे। ऐं माशाअल्लाह अज़्ज़ व जल सिंध जे कई उलमाए हक़ा उन जो बि तर्जुमो कयो ऐं रहमत ख़ुदा सां दावत इस्लामी खे बि इहो शरफ़ हासिल थियो जो उहो तर्जुमो इन सां गॾोगॾु मुफ्ती क़ासिम साहब दामत बरकातुहुल आलिया जेको तर्जुमो फरमायो अञा आसान आहे। ऐं अॼु जे दौर जे एतबार सां बिलख़ुसूस नौजवान जे ज़हन जे एतबार सां, नफ़्सियात जे एतबार सां, जदीद अंदाज़ जे एतबार सां तर्जुमा कंज़ुल इरफान अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी मिसाल पाण आहे। त रहमत ख़ुदा सां उन जो बि तर्जुमो थी चुको आहे। त ही सभु नेमतूं आहिनि, हिन नेमतुनि जी क़दुरु करणु खपे। अल्लाह पढ़ण जी तौफ़ीक़ अता करे माशाअल्लाह। ऐं फैज़ान सुन्नत जो इन वक़्तु सिंधी, बंगला में, हिंदी मुख़्तलिफ़ ज़बानुनि में अल्हम्दुलिल्लाह ये किताब जेके आहे मकतबतुल मदीना या दावत इस्लामी जी वेबसाइट तां बि डाउनलोड करे सघनि था। या शेख कामिल दामत बरकातुहुल आलिया जी उहा किताब जेकी सॼी दुनिया में पढ़ी वञे थी। ऐं हिकिड़ो वक़्तु हो जेको असां बिला शुबा इहा ॻाल्हि चवंदा हुआसीं त उर्दू में पढ़ी वञण वारी सभिनी खां मक़बूल तरीन किताब जेकी अमूमी मसाजिद में पढ़ी वञे थी उहा फैज़ान सुन्नत है। दुनिया के लखन मसाजिद में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन फैज़ान सुन्नत जो दर्स थिए थो ऐं फैज़ान सुन्नत जा मुख़्तलिफ़ जेके बाब आहिनि हू वक़्तन फ़वक़्तन शेख कामिल दामत बरकातुहुल आलिया जी तरफ़ां ईंदा रहिया ऐं अल्हम्दुलिल्लाह उहे दर्स जे लाइ तरकीब ठहंदी रही। अल्हम्दुलिल्लाह इन ही फैज़ान सुन्नत के सिंधीअ में तर्जुमो कयो वियो ऐं सिंध जी माशा अल्लाह अज़्ज़ व जल अक्सर मसाजिद में जेके अहले सुन्नत जो आहिनि उन में अल्हम्दुलिल्लाह शेख कामिल दामत बरकातुहुल आलिया जे हिन किताब फैज़ान सुन्नत जो दर्स ॾिनो वेंदो आहे। ऐं अलाए केतिरी मरतबा माशाअल्लाह क़दीम फैज़ान सुन्नत जो त ख़तम बि थियो आहे। हुन खां पोइ माशाअल्लाह मुख़्तलिफ़ चैप्टर ईंदा रहिया ऐं अञा ताईं अचनि पिया। अल्लाह शेख कामिल जे क़लम खे सलामत रखे। इंशाअल्लाह इहे किताब ईंदा पिया ऐं अल्लाह जी रहमत सां हिन जा तर्जुमा थींदा पिया ऐं असां ॿुधंदासूं, दर्स ॾींदासूं ऐं इंशाअल्लाह नेकी जी दावत खे आम बि कंदासीं इंशाअल्लाह। अच्छा अतर भाई, दावत इस्लामी के हवाले से जीअं मां ॿुधायो त मुख़्तलिफ़ क़ौमनि में, मुख़्तलिफ़ ज़बानुनि में, मुख़्तलिफ़ मुल्कनि जे माण्हुनि में इहा दावत इस्लामी जो पैगाम पहुतो आहे। त अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया पंहिंजे मदनी मुज़ाकिरे में, बयानात में या कॾहिं कॾहिं गुफ़्तगू में सिंधी अल्फाज बि फरमाईंदा। अमीर अहले सुन्नत खे सिंधी ईंदी आहे? अगर आऊं मुरीद थी अलकर्ज़ करिया त आऊं चओ त मुंहिंजे मुर्शिद खे छा नथो अचे। सुभान अल्लाह। बेशक वटो वरी फितरे जे तौर ते सदको करे या ॾेई ॾे त छा अदा थी वेंदो? अगर फितरे जो जेको माप आहे उन जे मुताबिक़ अगर अटो ॾिए थो, गेहूं ॾिए थो, जेको ॾिए थो उन जी क़ीमत जो चावल ॾी ॾिए थो
तॾहिं बि एतिरो अदा थी वेंदो। त शेख कामिल दामद बरकातुहू लाली जॾहिं कोई इस्लामी भाउ सिंधी में सवाल कंदो आहे तव्हां ॾिसंदा हूंदा त अमूमन सिंधी जा वर्ड्स इस्तेमालु करे दिलजोईअ जा सामान कंदा आहिनि। कॾहिं को पंजाबीअ में चवंदो आहे त पंजाबीअ में जवाबु ॾींदा आहिनि, को पछतो चवंदो आहे त पछतो में जवाबु ॾींदा आहिनि। उन सां का न का निस्बत जोड़ींदा आहिनि ताकी इस्लामी भाइरनि जी दिलजोई जो सामान थी सघे। छो जो ही सूफ़िया जो, औलिया जो, नेकबाननि जो, अलाह वारनि जो अंदाज़ ई इहो आहे। अलाह ताला हुननि जा दर्जा बुलंद फरमाए। अमीर अल सुन्नत जे अंदाज़ मां हिकु दिलजोई जे हवाले सां मां गुफ़्तगू कई त इहा ॾिठो आहे त जीअं सिंध कल्चर जो डे ईंदो आहे त अमीर अल सुन्नत उन वक़्तु पाण अजरक पाईंदा आहिनि ताकी इस्लामी भाउरनि जे दिलि खे ख़ुशी पइजे। अल्हम्दुलिल्लाह, मुसलमान जी दिलि खे ख़ुशि करणु माशाअल्लाह, इहा अल्हम्दुलिल्लाह दिलजोई वॾी इबादत आहे। माशाअल्लाह, माशाअल्लाह, ऐं कॾहिं कॾहिं अमीर अल सुन्नत भली करे आया अल्हम्दुलिल्लाह। सिंधी जुमलनि सां माशाअल्लाह दिलजोई बि फरमाईंदा आहिनि। ऐं चवां थो हिकिड़ी मां हिकिड़ी ॻाल्हि इहा ज़रूरु चवंदुसि ते त अजरक जो रिवाइवल चइजे न, रिवाइवल माशाअल्लाह त यकीनन कल्चरल डे त जेको तरकीब ठहे थी अल्लाह तबारक व तआला जेको शरीयत जे मुताबिक़ हुन जी तक़रीबात थियनि थियूं, अल्लाह हुननि में बरकतूं अता फरमाए। और कल्चरल डे ते का अहिड़ी शइ थिए थी जेकी शरई तौर ते दुरुस्त न आहे त अल्लाह ताला हिदायत अता फरमाए। पर बिलख़ुसूस सिंधी अजरक जे रिवाइवल में जनाब शेख कामिल शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत दामद बरकातुहू आलिया जो किरदारु सॼी दुनिया में आया आहे। अवां यकीन मञो बैरून मुल्क जो हींअर तरबियती इज्तिमा थियो, यादि आहे तव्हांखे त मुख़्तलिफ़ मुल्कनि खां इस्लामी भाइर बिलालिन खे जेके अफ्रीका जा इस्लामी भाइर हुननि खे सिंधी अजरक, इटालिया मां इस्लामी भाई जेके आया हुननि खे सिंधी अजरक, यूके मां इस्लामी भाइर आया हुननि खे सिंधी अजरक, सुभान अल्लाह जेके आहिनि ही बैरून मुल्क जा, को कारो आहे, को गोरो आहे, हुनखे बि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन शेख कामिल दामद बरकातुहू आलिया जी अजरक सां मुहब्बत, दर हक़ीक़त चादर सां मुहब्बत आहे। चादर नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी मुबारक अदा आहे त पोइ हिन अदा खे अपनाईंदे शेख कामिल दामद बरकातुहू आलिया अक्सर औक़ात तव्हां ॾिसंदा हूंदा त अजरक खे पसंदि फरमाईंदा आहिनि, अजरक पाईंदा आहिनि। त पोइ माशाअल्लाह सॼी दुनिया में इहो कल्चर आहे। ऐं पुठे ॾींहुं पंजाब जे हिकिड़े अहम तरीन शहर में हुउसि ऐं हुते मुंहिंजो बयानात जो सिलसिलो हो त हुते प्रोफेशनल्स में मूं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हिकिड़ो मीटअप हुन में मूं ॾिठा त वॾा वॾा डॉक्टर हुआ सर, ऐं हू माशाअल्लाह हुननि जे गलनि में बि अजरक हुई। मूंखे एॾी मतिलबु की हिकिड़ो इनफरादियत, छो जो अमूमी तौर ते पहिरीं अजरक सिंधी इस्लामी भाइर त पाईंदा आहिनि पर माशाअल्लाह अज़्ज़ वजल हिन अंदाज़ सां अजरक जो जेको हिकिड़ो रिवाइवल चइजे या जेकी दिलजोई जो सामान चइजे उहो पंहिंजी मिसाल पाण। दर हक़ीक़त नबी पाक जी सुन्नत आहे चादर पाइण, त चादर जी अदा खे अपनाईंदे साईं जिन अजरक खे अपनायो आहे। ठीकु आहे। अमीर अल सुन्नत दामद बरकातुहू आलिया हिकु जुमिलो इहो बि फरमायो त जंहिं क़ौम जी का अहिड़ी रस्म जंहिंमें शरीयत जी का मुखालफ़त न आहे त उन्हनि जी दिलजोई जे लाइ उहा दिलि ख़ुशि थींदी ताकी उहो दीन जी तरफ़ माइल थियनि। जी हा माशाअल्लाह, बिल्कुलु। मूंखे मकतबुल मदीना जी ज़िमेदारी रही त उन्हनि ॾींहंनि में मूंखे साउथ अफ्रीका मुख़्तलिफ़ मुल्कनि में हुजनि अमीर अल सुन्नत जेकी चादर पाती आहे न इन ई कलर में असांखे त माशाअल्लाह ॿाहिरनि मुल्कनि में बि सिंधी अजरक खे मशहूरी हो इन हवाले सां। अच्छा, अमीर अल सुन्नत दामद बरकातुहू आलिया जी हूअ जेका असल मादरी ज़बान आहे उहा कहिड़ी आहे? साईं जिन पाण एक्चुअली साईं जिन जा जेके बाबा साईं आहिनि उहे बिलोंग कनि था हिंद खां इंडिया जे शहर कुतियाना जेको गुजरात जो हिकिड़ो ॻोठु आहे। ऐं साईं जिन पाण एक्चुअली मेमण आहिनि, जीअं अल्हम्दुलिल्लाह सिंधी मेमण हूंदा आहिनि ईअं जेके काठियावाड़ी मेमण असांजे सिंध में जेको हिकिड़ो अमूमी तौर ते चवरायो वेंदो आहे काठियावाड़ी मेमण, त साईं जेको आहे इंडियन काठियावाड़ जे जेको पूरो एरिया आहे हुन जा मेमण आहिनि कुतियाना जे इलाइक़े जा। त हीअं काठियावाड़ी मेमण साईं जिन आहिनि ऐं माशाअल्लाह कराची में वञी ॾिठो था त ॾाढी वॾी कम्यूनिटी आहे जेकी काठियावाड़ी मेमणनि जी आहे। त साईं जिन प्रॉपरली काठियावाड़ी मेमण आहिनि ऐं अवांजी जेकी मदर टंग आहे उहा मेमणी आहे। अच्छा, मेमनी ज़बान जेको वो थोड़ी काफ़ी हद ताईं सिंधी सां मिलंदो जुलंदो। बिल्कुलु, असल में अगरि आऊं पंहिंजी ॻाल्हि करियां त मूंखे मेमणी कीअं आई त बिल्कुलु इहा आहे मूंखे जो सिंधी प्रोनाउंसिएशन खे थोरो सो अगरि तव्हां गुजराती एक्सेंट्स में तरकीब ठाहियो त ऑटोमेटिक हिकिड़े लिहाज़ सां लॻंदो त मेमणी थी वई आहे अल्हम्दुलिल्लाह। अच्छा अतर भाई, अल्हम्दुलिल्लाह माह रमज़ान मुबारक जो महीनो हली रहियो आहे ऐं हिन वक़्तु कराची में आलमी मदनी मरकज़ में कई मुख़्तलिफ़ मुल्क मां पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पूरे महीने जो एतिकाफ़ करण जे लाइ इस्लामी भाइर बल्कि शायदि अॼु मां ॾिठो त अफ्रीका मां बि कुझु मुल्क आहिनि, ॿाहिरनि मुल्कनि मां बि कुझु इस्लामी भाइर 3 ॾींहं पूरो महीनो रमज़ान मुबारक जो बरकतूं हासिल करण जे लाइ आलमी मरकज़ में ख़ुदि अमीर अल सुन्नत दामद बरकातुहू आलिया जलवा अफ़रोज़ आहिनि ऐं ॾींहं में 2 दफ़ा मदनी मुज़ाकरो फरमाइनि था। अवां असांजे सिंध जे इन्हनि इस्लामी भाइरनि खे छा दावत ॾिनो रमज़ान जे मुबारक महीने जी?
जी बिल्कुलु, अवां बिल्कुलु सही फरमायो। अल्लाह तबारक व तआला रहमत जी नज़र करे। जनाब शेख काबिल जी ज़ाते बाबरकात, अल्लाह जी ॾाढी वॾी नेमत आहे। ऐं साईं जी बरकत सां जेको दावत इस्लामी जो दीनी माहौल मिलियो आहे, यकीन मञो आउं समटाइम पंहिंजे बयान में अर्ज़ु कंदो आहियां त ही अल्लाह जी तरफ़ां असांजे लाइ हुज्जत आहे। ख़ुदा जो कसम आहे, ही मौला जी तरफ़ां असांजे लाइ हुज्जत आहे त असां वरी सुधरी वञूं, असां वरी पंहिंजे पाण खे सिधो कयूं, असां वरी गुनाहनि खां निकिरी पंहिंजे पाण खे भलाईअ जे रस्ते ते आणियूं। ऐं रमज़ान शरीफ़ जो मुबारक महीनो ऐं एतिकाफ़ जी बरकतूं, सुभान अल्लाह, आख़िरी ॾहाको क़रीब आहे। ऐं थी सघे थो जेॾी महिल असांजो हीउ सिलसिलो अवां ॾिसंदा हुजो त या आख़िरी ॾहाको शुरू थी वियो हुजे या थियण वारो हुजे, त बहरहाल अल्लाह जंहिंखे तौफ़ीक़ ॾे त हू 10 ॾींहंनि जो आख़िरी सुन्नत एतिकाफ़ ज़रूरु करे। थी सघे त आलमी मदनी मरकज़ कराची ई अचनि, न त पंहिंजे शहरनि में, अल्हम्दुलिल्लाह सिंध जे तक़रीबन वॾे शहरनि में, बल्कि 10 ॾींहंनि जो एतिकाफ़ त नंढे शहरनि में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन थी रहियो आहे। दावत इस्लामीअ जे तरबियत वारे माहौल में इहे 10 ॾींहं गुज़ारियो, ख़ुदा जो कसम आहे सॼी हयाती हिकिड़े पासे हूंदी, इहे 10 ॾींहं हिकिड़े पासे हूंदा। ऐं हिन 10 ॾींहं जी बरकतूं केतिरियूं आहिनि। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमाइनि था त जीअं अल्लाह तबारक व तआला जी रिज़ा जे लाइ रमज़ान जे आख़िरी अशरे जो एतिकाफ़ कयो, अल्लाह तबारक व तआला हुन जे ऐं जहन्नम जे विच में 3 खंदकूं, खंदकुनि माना एॾा एॾा वॾा गढ़ा, छा लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं खंदकुनि जे लाइ, खद चइबो आहे, एॾा वॾा खॾ बणाए छॾींदो जेतिरो फ़ासिलो ज़मीन ऐं आसमान जे दरमियान आहे। 3 खंदकूं यानी 3 एतिरा वॾा खॾ हुन जे ई जहन्नम जे विच में ठाहिया वेंदा। ॾाढी वॾी नेमत आहे, ॾाढी वॾी बरकत आहे। ऐं वक़्तु अचे पियो, अची वियो आहे, हिम्मत करियो, 10 ॾींहं न त घटि में घटि 3 ॾींहं ज़रूरु बिल ज़रूरु दावत इस्लामीअ वारनि सां गॾु एतिकाफ़ करियो। अवां ॾिसंदा त हिन मर्द कलंदर जी केतिरी बरकतूं आहिनि। छो जो साईं शाह साहिब जो हिकिड़ो बेत जो हिकिड़ो मूंखे शेर अमूमी तौर ते यादि ईंदो आहे। चवां त अर्ज़ु करियां त माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझ अचे बू बहार जी। त इहे उहा हस्ती आहिनि जंहिंमां बू बहार जी अचे थी। हिन जी बरकतुनि सां सॼी बहारूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला अज़्ज़ वजल हिननि ऐं तमामु अकाबिरीन उम्मत जी बरकत सां, अकाबिरीन अहले सुन्नत जी बरकत सां सिंध धरतीअ ते जेतिरा औलिया अल्लाह आहिनि, सूफ़िया आहिनि, वल्लाह हुननि जी बरकतूं आहिनि जो असां ते वॾियूं मुसीबतूं नथियूं अचनि। ऐं जेके मुसीबतूं अचनि थियूं हिननि जी बरकतुनि सां टरनि थियूं। ऐं जेके मुसीबतूं आयल आहिनि, यकीन मानो असांजे दरजात जी बुलंदी जे लाइ आयल आहिनि। अल्लाह तबारक व तआला हिननि जा इक़बाल ख़ूब बुलंद फरमाए। अच्छा, अल्हम्दुलिल्लाह। अभी असीं आख़िर ख़त्म जी तरफ़ अचूं था। अमीर अहले सुन्नत दामत बरकत आलिया जी हिन वक़्तु जेका उमिरि मुबारक आहे, सफ़ेद रीश आहिनि, अल्लाह तबारक तआला उन जो सायो असांजे मथां आमीन, दराज़ आमीन, फरमाए। अंदरूनी सिंध में या मुख़्तलिफ़ शहरनि में हिन वक़्तु जेका ख़बर आहे, शायदि सफ़र मुबारक केतिरो न आहे, लेकिन अमीर अहले सुन्नत दामत बरकत आलिया जे जेके शहज़ादा आहिनि, ख़लीफ़ा अमीर अहले सुन्नत माशाअल्लाह, हाजी उबैद रज़ा, उन्हनि जो सिंध जी तरफ़ ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि में शहरनि में सफ़र जारी आहे, या शायदि सिंध जी मुख़्तलिफ़ शहरनि में जा इज्तिमात भी जारी आहे। जी जी माशाअल्लाह अज़्ज़ वजल, अल्लाह ताला शेख कामिल के बरकत अता फरमाए। साईं जी 1950 में विलादत थी आहे ऐं 2023 हली रहियो आहे। त कमोबेश अगरि असां ईसवी एतबार सां ॾिसूं त 73 साल, ऐं अगरि दीनी एतबार सां जेके चंड जी तारीख़ुनि जे एतबार सां ॾिसूं त 75वीं यानी 75th ईयर्स, 75वां साल, छा चवंदा जी 75 साल साईं जी उमिरि मुबारक थी वई आहे। अल्लाह ताला साईं खे दराज़ी उमिरि बिल ख़ैर बि सिहत आफ़ियत नसीब फरमाए। पर साईं जो मिज़ाज शरीफ़ पहिरें ॾींहं खां ई अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन नेकीअ जी दावत खे आम करण जे हवाले सां पंहिंजे कम खे तक़सीम कयो, पंहिंजे कम खे वधायो, पंहिंजे कम खे अॻियां ॾियो। हिन एतबार सां माशाअल्लाह दुनिया भर में जेतिरा मुबल्लिग़ीन फैलियल आहिनि, ई साईं जी बरकतूं आहिनि। ऐं पोइ साईं जी बरकत सां जॾहिं हज़ारे मुबल्लिग़ीन थिया त पोइ अवांजा पंहिंजा शहज़ादा त बिलख़ुसूस जानशीन अमीर अहले सुन्नत, ख़लीफ़ा अमीर अहले सुन्नत हज़रत मौलाना उबैद रज़ा अत्तारी अल मदनी दामत बरकातुहुल आलिया, साईं जिन जा त सफ़र माशा अल्लाह अज़्ज़ वजल कसरत सां मुसलसल आहिनि। मुल्क ऐं बैरून मुल्क में 3/4 ॾींहुं बि नवाबशाह में अल्हम्दुलिल्लाह साईं जिन आयल हुआ। ऐं मूंखे हुते जे इस्लामी भाइरनि माशाअल्लाह मोकिलिया त साईं जिन कीअं दिलजोई जो सामान कनि पिया। ऐं माशाअल्लाह वक़्तन फ़वक़्तन यानी जेको मेन ट्रैक आहे स्पेशली कराची खां वठी सखर ताईं, हिते त मुख़्तलिफ़ शहरनि में माशाअल्लाह सिंध में सफ़र थींदो ई थींदो आहे।
रहंदो ई रहंदो आहे। ऐं आउं चवां त हर महीने ॾेढ महीने में सफ़र थींदो आहे त ग़लति न हूंदो। हीअं ई माशाअल्लाह अज़ वजल असां अॻियां हलूं पंजाब में, त पंजाब में जंहिं शहर में असां वियासीं हर को ॿुधाईंदो त जानशीन पाक माशाअल्लाह अज़ वजल अभी कुझु अर्सा पहले आए, कभी कुछ दिन पहले आए, त अल्लाह ताला जी रहमत सां अल्लाह जा इहे नेकबाना सफ़र कनि पिया। बांग्लादेश साईं जा सफ़र, अफ्रीका साईं जा सफ़र, यूके साईं जो सफ़र, यूरोप साईं जो सफ़र, ऐं नेकी जी दावत जे आम करण जे मामले में माशाअल्लाह जानशीन पाक जा, निगरान शूरा जा, अराकीन शूरा जा सफ़र जारी सारी आहिनि अल्हम्दुलिल्लाह। अच्छा ही अख्तर भाई ये ॿुधायो त इन वक़्तु दावत इस्लामी मुख़्तलिफ़ शोबनि में कमु त करे रही आहे, दीनी ख़िदमत वग़ैरह जो अल्हम्दुलिल्लाह सिलसिलो असीं ॿुधंदा आहियूं ऐं इन जी प्रचार बि आहे। लेकिन हीअ जेको मुसलमाननि में जीअं ॿोध आई सिंध में ऐं पंजाब जे कुझु इलाइक़नि में या ॿियूं जेके आज़माइशूं अचनि थियूं, छा इन हवाले सां बि दावत इस्लामी कुझु ख़िदमत करे रही आहे? अल्लाह ताला रहमत जी नज़र करे। दावत इस्लामी माशाअल्लाह अज़ वजल साईं त ॼाणो था त तक़रीबन 80 डिपार्टमेंट्स में कमु करे पई, ऐं हुन 80 डिपार्टमेंट्स खे आउं पंहिंजी इस्तिलाह में थोरो सम्झाइण जे लाइ आसान करियां त 3 सेगमेंट्स आहिनि जंहिंमें दावत इस्लामी बुनियादी तौर ते अहम तरीन कमु करे पई। असांजा 80 डिपार्टमेंट हिन 3 सेगमेंट्स में, हिन 3 प्लेटफॉर्म्स ते गोया के तक़सीम आहिनि। पहिरियों प्लेटफॉर्म कैरेक्टर बिल्डिंग आहे, इस्लाह मुआशरा जे लाइ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ही मदनी क़ाफ़िलनि जो सफ़र, ही नेक आमाल जी तरकीब, ही दरस फैज़ान सुन्नत, ही फजर में मुसलमाननि खे जाॻाइण, ही इलाक़ाई दौरा बराई नेकी जी दावत, ही इज्तिमात, ही हफ़्तावार इज्तिमात, ही मदनी मुज़ाकरा, ही सभु कैरेक्टर बिल्डिंग जी तरकीब में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अचे थो। ऐं हिन ई कैरेक्टर बिल्डिंग जे लाइ माशाअल्लाह अज़ वजल मीडिया जो इस्तेमालु, सोशल मीडिया जो इस्तेमालु, इलेक्ट्रॉनिक मीडिया जो इस्तेमालु, ही सभु अल्हम्दुलिल्लाह हिन में अचे थो। ॿियो जेको सेगमेंट आहे उहो एजुकेशन जो सेगमेंट आहे। त जहालत जे अंधेरे खां इल्म जी रोशनी जी तरफ़ जेको दावत इस्लामी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सफ़र करायो आहे, ही तारीख़ में पंहिंजी मिसाल पाण आहे। त हिकिड़े प्लेटफॉर्म जे हेठां माशाअल्लाह अज़ वजल एतिरा क़ुरान करीम जा इतारा, एतिरा दरस निज़ामीअ जा इतारा, एतिरा स्कूल ऐं माशाअल्लाह डिस्टेंस लर्निंग जा इदारा, ही पंहिंजी मिसाल पाण आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हिन वक़्तु कमो बेश 8.5 लख जे क़रीब, 8.5 लख जे क़रीब स्टूडेंट्स 2-2.5 सालनि जे ॿार खां वठी ऐं अल्हम्दुलिल्लाह 60 साल जे ज़ईफ़ ताईं बि माशाअल्लाह असांजे इदारनि में इस्लामी भैर क़ुरान करीम जी तालीम हासिल कनि पिया, दरस निज़ामी जी तालीम हासिल पिया। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में डिस्टेंस लर्निंग जे तरकीब में फैज़ान ऑनलाइन अकेडमी जे तहत तालीम हासिल कनि पिया। दारुल मदीना जे ज़रिए एकेडमिक एजुकेशन प्लस अल्हम्दुलिल्लाह शरिया अप्लाइंस जेको स्कूलिंग जी तरकीब आहे उहे सूरत ठहे पई। त 8.5 लख जे क़रीब स्टूडेंट आहिनि। त इहो ॿियो सेगमेंट आहे जेको एजुकेशन ते कमु करे पियो। टियों सेगमेंट जेको वेलफेयर जो तरकीब ठाहे पियो, ऐं बिलख़ुसूस जंहिंखे अवां ॾिसंदा हूंदा त कोविड में अल्हम्दुलिल्लाह हिन शोबे खे असां स्पेशल हाईलाइट कयो। शोबो त पहिरीं बि ठहियलु यादि हुजे तव्हांखे, 2005 में जॾहिं ज़लज़लो आयो कश्मीर में, ओॾी महिल बि अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी वेलफेयर जो कमु कयो। ऐं हिन खां पोइ वक़्तनि फ़वक़्तनि जीअं औरंगिया जे मुसलमाननि ते आज़माइश आई त ओॾी महिल असां कमु कयो। हिंद में हिकिड़े दफ़ा आज़माइश आई, हुते असांजे आशिक़ान रसूल कमु कयो। हीअं ई कोविड में जेकी आज़माइश आई, ऐं अहिड़ी आज़माइश अल्लाह तबारक व ताला वरी कंहिंखे न ॾेखारे। ऐं चवां थो त ज़मीन जो लोॾ हुजे या ख़ुदा न ख़ास्ता किथे आयल ॿोॾ हुजे, दावत इस्लामीअ जो FGRF डिपार्टमेंट मुसलमाननि जी ख़ैर खाई जे लाइ, दिलजोई जे लाइ मौजूदु आहे। अंदरूने सिंध में जेको पुठियनि अरसनि में ॿोॾ आई, सैलाब आयो, हिन में दावत इस्लामी जेको कमु कयो। कराची में जेके बारिशूं आयूं हुननि में जेके दावत इस्लामी कमु कयो। कराची जे अतराफ़ में जेके ॻोठनि में केतिरी तकलीफ़ आई, इस्लामी भाइर पाणीअ में अंदरि दाख़िल थी मानी पिया पहुचाइनि, हुते इस्लामी भाइरनि जी दिलजोई जा सामान पिया पवनि। केतिरनि ई ॻोठनि खे मोई तव्हां विज़िट कयो, यादि हुजे निगरान शूरा स्पेशल टास्क ॾेई मोकिलियो ऐं असां वियासीं। ऐं माशाअल्लाह हींअर बि सहराए थर में जेके पंहिंजा प्रोजेक्ट हलनि पिया, अंदरूने सिंध में जेको अल्हम्दुलिल्लाह मॉडल जो विलेज जो प्रोजेक्ट हले पियो, अंदरूने बलोचिस्तान में जेको प्रोजेक्ट हले पियो, हीअं ई ज़लज़लो जेको आयो सीरिया में ई तुर्किया में, उनमें जेको दावत इस्लामी कमु कयो आहे उहो पंहिंजी मिसाल पाण आहे। हीअं ई अल्लाह ताला जी रहमत सां जेको थैलीसीमिया में असां कमु कयो, दावत इस्लामी जी प्लेटफॉर्म FGRF जी तरफ़ां कमोबेश हिन वक़्त ताईं असां 60,000 थैलीसीमिया जे ॿारनि ताईं अल्हम्दुलिल्लाह रत पहुचाए चुका आहियूं। ऐं दावत इस्लामी जी मरकज़ी मजलिस शूरा जो इहो पाण में अहद आहे इंशाअल्लाह त जेसि ताईं असांजे इंशाअल्लाह अज़्ज़ वजल वजूद में रत आहे, असां थैलीसीमिया जे ॿार खे रत जी कमीअ जी वजह सां मरण न ॾींदासूं। पीरा मुंहिंजो पीर आहे इलियास क़ादरी। अच्छा अतर भाई ही दावत इस्लामी जो सोशल मीडिया जो सिंधी पेज आहे, इन हवाले सां मां ॿुधायो त दुनिया में 2 क़िस्म जा माण्हू आहिनि। हिकिड़ा आहिनि जेके ख़ैर जे फैलण जा सबबु आहिनि, माशाअल्लाह, ॿिया आहिनि जेके शर जे फैलण जा सबबु। सभिनी खां पहिरीं त मां ऐं अवां ॾिसूं त मां ऐं अवां ख़ैर खे फैलाइण वारनि में आहियूं या शर खे फैलाइण वारनि में।
ऐं अल्लाह मूंखे ऐं अव्हां खे ख़ैर खे फैलाइण वारनि में रखे। हाजी इमरान अत्तारी दामद बरकत मालिया फरमाइनि था अमीर अहले सुन्नत जे चेहरे मुबारक जी ज़ियारत करे अल्लाह जी बारगाह में दुआ घुरो त या अल्लाह ही उहो मुबारक चेहरो आहे अल्लाह गुनाहनि खां पाक आहे, गुनाहनि खां दूर आहे। अल्लाह